यूसी मियांदा चिंजणी आहे, इन में काफ़ी 4-5 ॻोठ आहिनि। उन्हनि में काफ़ी ग़रीब माण्हू आहिनि, उन्हनि खे को बि राशन पाणी न मिलियो आहे। असांजा सिराई दीदार अहमद वारा चवनि था त असां 500 माण्हुनि खे राशन पाणी वग़ैरह वग़ैरह सहूलियतूं ॾिनियूं आहिनि। सिराई दीदार अहमद केरु आहे? सिराई दीदार अहमद चिंजणी आहे साईं। अच्छा, चङो मुड़ुसु आहे, हींअर माना पोलिंग में हे कामयाबु वञनि था, माना कॾहिं था वञनि। अवाम ई हिननि खे चाढ़े थो, पर हे माना अवाम जी का बि ख़िदमत कोन था कनि। सही जी, राशन पाणी चवनि था त असां माण्हुनि खे ॾिनो आहे, पर इहो बिल्कुलु कूड़ आहे। सिर्फ़ु चइनि 5 माण्हुनि खे, पंहिंजनि माना संगत जे हिसाब सां पंहिंजनि खे ई ॾिनो अथनि। बाक़ी ग़रीब आवाम खे बिल्कुलु न मिलियो आहे। न को तरक़ियाती कमु थियो आहे, न को आवाम जा मसाला हल था थियनि। हे पीपल्स पार्टी बिल्कुलु नाकाम हुई आहे सर। अच्छा, पाणी जो मसइलो जेको मियांदा चिंजणी लाइन मंज़ूर थी, उहा किथे पहुतो? सर इहा पाणी जी लाइन बिल्कुलु नाकार आहे। वॾो गवर्नमेंट जो ख़र्चु छियल आहे, पर इन में अञा बि को बि अमल न थियो आहे, को बि कमु वग़ैरह कोन था अचनि। उहा उते रुकी पई आहे, उहो पाणी बि कोन थो पहुचे। हींअर असां ज़मीनुनि मां ॿजनि मां वञी पीअण जे लाइ पाणी था भरियूं, उते नलका लॻल आहिनि।